नाज़िम, सिंध यूनिवर्सिटी में 71 करोड़ रुपयनि जी करप्शन जो केस दाख़िल थियण खां पोइ वीसी समेत ॿियनि जवाबदारनि में थरथलो मतल आहे। सिंध यूनिवर्सिटी में 71 करोड़ रुपयनि जी करप्शन जो केस एंटी करप्शन में दाख़िल थियण बाद एंटी करप्शन कार्रवाई शुरू करे छॾी आहे। सिंध यूनिवर्सिटी जे वीसी ऐं रजिस्ट्रार गिरफ़्तारी खां बचण लाइ सिंध हाई कोर्ट पहुची विया आहिनि। वीसी फतेह मोहम्मद बुरफ़त ऐं रजिस्ट्रार जी अबूरी ज़मानत मंज़ूर कई वई आहे। अदालत ॿिन्ही ॼणनि खे 50-50 रुपयनि जा मुचलका जमा कराइण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। नाज़रीन, अहम ख़बर हिकु दफ़ो ॿीहर अमां खे ॿुधाईंदा हलूं त सिंध यूनिवर्सिटी में 71 करोड़ रुपयनि जी करप्शन जो केस दाख़िल थियण खां पोइ वीसी समेत ॿियनि जवाबदारनि में थरथलो मतल आहे। सिंध यूनिवर्सिटी में 71 करोड़ रुपयनि जी करप्शन जो केस एंटी करप्शन में दाख़िल थियण बाद एंटी करप्शन कार्रवाई शुरू करे छॾी आहे। सिंध यूनिवर्सिटी जो वीसी ऐं रजिस्ट्रार गिरफ़्तारी खां बचण लाइ सिंध हाई कोर्ट पहुची विया आहिनि। वीसी फतेह मोहम्मद बुरफ़त ऐं रजिस्ट्रार जी अबूरी ज़मानत मंज़ूर कई वई आहे। अदालत ॿिन्ही ॼणनि खे 50-50 रुपयनि जा मुचलका जमा कराइण जो हुकुम ॾेई छॾियो आहे।